जाम शोरो में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी आफिस GM सैयद डेस्क ते सिंध जे क़ौम परस्त जमायतनि ऐं सानियावंदनि जो इजलास थियो, जंहिंमें सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि इजलास जी कार्रवाई हलाई वई। इजलास दौरान सैयद जलाल महमूद शाह, रियाज़ अहमद चांडियो, सज्जाद अहमद चांडियो, असलम खैरपुरी, नवाज़ खान ज़ौर, अमीर आज़ाद पंवर, दीदार शाम, कामरेड बख्शल थलो ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई। इजलास में जलाल महमूद शाह चयो त सिंध सरकार कोरोना जी वबा खे मुंहुं ॾियण लाइ निमाइशी लॉकडाउन जो ड्रामो त रचायो, पर अमली तौरु सिंध जे केतिरनि ई शहरनि में लॉकडाउन नज़र ई कोन आयो आहे। इजलास में मुतफ़िक़ा तौर ते फ़ैसिलो कयो वियो त सिंध एक्शन कमेटीअ खे कोरोना जी सूरत हाल में सिंध जे अवाम जी वार करणु ऐं सिंधी ऐं क़ौमी वहदतुनि जे वसीलनि जी मालिकी करण लाइ पंहिंजो मुतहरिक किरदारु अदा कंदे। इजलास में गॾियल तौरु मौक़ुफ़ इख़्तियार कयो वियो त सिंध सरकार कोरोना जी वबा खे मुंहुं ॾियण लाइ नुमाइशी लॉकडाउन जो ड्रामो त रचायो, अमली तौरु सिंध जे केतिरनि शहरनि में लॉकडाउन नज़र ई न आयो। ॿिए तरफ़ लॉकडाउन सबबि सिंध जे ॾियारीअ जो रोज़गार कंदड़ ग़रीब पोरियतनि ऐं मज़दूरनि जी वार करण लाइ सिंध सरकार का बि रिथाबंदी कोन करे सघी, जंहिंजे नतीजे में लखे मज़दूर बेरोज़गार थिया। उन्हनि जे घरनि जो गुज़र मुश्किल बणिजी वियो। ग़रीब माण्हुनि में राशन विराइण जे बहाने सिंध सरकार अरबें रुपया सिंध जे ख़ज़ाने मां कयां, पर उन्हनि जी अवाम ताईं रसाई करण जे बजाए पंहिंजा नवाज़ण ऐं सियासी मफ़ाद हासिल करण सां गॾोगॾु उनखे करप्शन में इंतिहा कई वई। कोरोना जे टेस्टुनि ऐं इलाज लाइ कराची खां सवाइ सिंध जे कंहिं बि वॾे शहर में का बि सहूलियत मौजूदु मुहैया कोन हुई, जॾहिं त डॉक्टरनि जे तहफ़ुज़ लाइ सामान पिणु मुहैया न कयो वियो, जंहिंजे सबबु सवें डॉक्टर ऐं नर्सिंग स्टाफ इन वबाई बीमारीअ जो शिकार थिया आहिनि। सिंध हुकूमत चयो त 8 अरब रुपए खां मथे जेको राशन सिंध में ॾिनो वियो, तव्हां छा था सम्झो उहे सिंध में जेके हिन लॉकडाउन में पोरियत तबिको मुतासिर घणो थियो, छा उहो उन्हनि खे पोरियतनि खे राशन मिलियो या पंहिंजे बंगलनि में उहो रखियो वियो? 8 अरब जी ॻाल्हि ग़ैर मुसद्दिक़ा कई वई, जॾहिं सुप्रीम कोर्ट उन्हनि खां पुछियो त उन ते वज़ाहत न कई वई त के 8 अरब रुपया ॾिना अथनि। अरब या सवा अरब, 1 अरब 20 करोड़नि जी कोर्ट जे अॻियां पाण क्लेम कया आहिनि त असां ॾिनी आहे, त हाणे इहो चई नथो सघिजे त उहा केतिरनि जे हिसाब सां फी ज़िले जे हिसाब सां केतिरा असांखे त हिते ॿुधायो वियो त असां वटि 2 करोड़ जामशोर ज़िले में 2 करोड़ ॾिना विया। अहिड़े नमूने सां 2 करोड़ त इन जे हिसाब सां इहो चई सघिजे 2 या 3 करोड़, उहे उन खां वधीक ॻाल्हि कान्हे। उनमें साईं 10 लख माण्हू हिन ज़िले में आहिनि, उनमें इंसान चवे थी 14,000 बैग जेके राशन जा आहिनि, तव्हां सम्झो था इन में बि करप्शन आहे? वॾे में वॾी बदमज़गी इन में थी आहे त बाबा आफ़तूं कुदरती ईंदियूं आहिनि, ज़िलज़िला बि ईंदा आहिनि, ॿोॾियूं बि ईंदियूं आहिनि, बीमारियूं बि ईंदियूं आहिनि, पर बीमारियुनि मां चोरी करणु ऐं करप्शन करणु इहो सिंध जो रवाजु आहे ऐं सिंध जे पीपल्स पार्टीअ जो रवाजु आहे, जंहिं बिदत विधी आहे त करप्शन मां बि चोरी कबी, यानी इन मां वबा ऐं मुसीबतुनि मां बि चोरी कबी, इन में बेईमानी कबी, निहायत अफ़सोस जी ॻाल्हि। अच्छा सर, मेरा एक सवाल था कि गुज़िश्ता तकरीबन 1.5 माह से सिंध में बल्कि मुल्क पूरे में लॉकडाउन है, तो अपना फेडरल गवर्नमेंट की और सिंध हुकूमत की जानिब से तो कोई लोगों की मदद नहीं की गई, तो जो मुस्तहिक अफराद हैं सिंध के, उनकी मदद के लिए कोई ऐसा कोई प्लान बना रहे हैं सिंध की कॉमर्स पार्टी उनकी कोई मदद करने के लिए? देखिए, एक बात वफाकी हुकूमत की तरफ से 1 करोड़ 20 लाख लोगों को इमदाद दी गई 12,000 के हिसाब से, तो वफाक ने और काफ़ी हद तक ट्रांसपेरेंट ये जो इमदाद जो इन्होंने बांटी है ना, माली इमदाद, ये अलग चीज़ें, इसमें ज़्यादा घपला गिरी हुई है, क्योंकि वो तो सीधा शनाख्ती कार्ड के नंबर पे आ रही थी, तो उस पर घपलागिरी नहीं हुई
हम समझते हैं कि ये मुस्बत कदम था ये वफाकी हुकूमत का। बाकी सिंध गवर्नमेंट का ये जो है ना 4,000 रुपये चार्ज करना और 800 रुपये का माल देना, ये जो है इसमें गड़बड़ है। कोरोना जा केस जेके किसी में नहीं वधंदा वञनि हुकूमत खे वॾो लॉकडाउन नरम करण जी तरफ़ वञे थी न मुंहिंजे ख़्याल में हाणे त ज़रूरत कान्हे, हमेशह अकॉर्डिंग टू सिचुएशन कंदी आहे। जे तइदाद कंट्रोल में अची वञे त भले नरमी कनि, पर जे तइदाद में नथो अचे नरमी त पोइ बहितर आहे त उन्हनि ते सख़्तु। अच्छा सर, ये तमाम सूरत हाल तो आपने बता दी, लेकिन ये सिंध एक्शन कमेटी है, उसके बुनियाद पर आप क्या करने जा रहे हैं? हम इंशाल्लाह 11 तारीख से 11 मई से हम सरप्राइज विज़िट करेंगे और सब सिंध के अंदर जितने भी हॉस्पिटल्स हैं, जहाँ जहाँ पर भी हुकूमत दावेदार है कि हमने ये बंदोबस्त किया है, वो हम उसका विज़िट करेंगे और इंशाल्लाह ताला निशानदेही करेंगे। अगर उसमें बेईमानी होगी, चोरी होगी, टेस्टिंग का सिस्टम नहीं होगा तो हम बात करेंगे, ठीक है ना। अगर उसमें वो यानी क्या कहते हैं वेंटिलेटर का नहीं होगा बंदोबस्त, बात टेस्टिंग किट्स हैं वो नहीं होंगी तो हम बात करेंगे। हम निशानदेही करेंगे तमाम सिंध गवर्नमेंट के हेल्थ के इंतज़ामात को कि जी उन्होंने क्या इंतज़ामात किए हैं क्या नहीं। ये उसूलन ये आप सहाफ़ियों का काम है, लेकिन आप नहीं कर रहे हैं, इंशाल्लाह ताला हम करेंगे। साईं कल गवर्नर हिकिड़ी ॻाल्हि कई त जेको आहे सिंधी माण्हू जा हलाइनि, वरी अॼु बिलावल ॿुधो जेको आहे ॻाल्हि कई आहे सिंध ऐं कराची अलॻि अलॻि करे, इन हवाले तव्हां छा कंदो? गवर्नर साहब त ईअं ई ॻाल्हि कई, ऐं सम्झां थो बेख़्यालीअ में कई आहे त बाबा माण्हू हा उहा अञा उनजी का ॻाल्हि तस्दीक कान्हे। ऐं बिलावल साहब छा चयो आहे? यार हाणे जेके लफ़्ज़ कढंदा उन्हनि खे करणु घुरिजे, हे ॻोल्हे कढंदा उहे सवाल उन्हनि खां। आपने आज ये इजलास किया हुआ है, तो आपके कोरोना का इशू है और हुकूमत क्या कर रही है, सिंध हुकूमत क्या कर रही है, ये हेल्थ की क्या फैसिलिटी है, आपने आज बैठ के ये तय किया है कि आज के बाद या कोरोना का जो क्राइसिस खत्म होगा उसके बाद सिंध में क्या सूरत हाल पैदा होगी, कैसे रोजगार के मौके पैदा करने हैं, क्या नहीं करना है, मुआशी समाजी मसाइल पैदा होंगे, चोरी होगी, डकैती होगी, इसके ऊपर जो है इसको कैसे उसको कंट्रोल करना है? इसको हम बाद में करेंगे। पहले आप तो ऐसे कहते हैं कि कोरोना ख़त्म हो गई, अभी आप और बताएं। अभी कोरोना ख़त्म नहीं हुई भाई, सिंध में शुरू थी। अभी हमारे यहाँ कोरोना चल रही है। हमें ज़रूरत है कि कोरोना को कंट्रोल में लाएं। हमें ज़रूरत, हम समझते हैं कि अगर हर जगह पे टेस्टिंग किट्स होंगी तो अगर आप दादू में जाएंगे पहले आप तय करेंगे कौन सा है, कोरोना का पेशेंट है या नहीं है। ये नहीं है अगर वो वहाँ बदोबस्ती नहीं ही सिंध जो नेशनलिस्ट जेके पार्टियूं आहिनि सिंध मुतलिक़ असांजो फ़ैसिलो आहे त सरकार जेके अवाम जा पैसा ख़र्च कया आहिनि कोरोना जे निशानदेही कई आहे त हिते अस्पताल असां विज़िट कंदासूं, सरप्राइज़ विज़िट कंदासूं त ॾिसूं त इहो बंदोबस्तु आहे या न आहे, निशानदेही कंदासूं हर जाइ। ऐं महिरबानी करे पोइ तव्हां साफ़ी हूअं त नथा लिखो, पोइ त लिखिजो, हूअं नथा लिखो। तव्हांखे लिखणु घुरिजे न, भाऊ कोठड़ी अस्पताल आहे, तव्हांखे लिखणु घुरिजे न उते बंदोबस्तु आहे या न आहे, या ईअं ॻाल्हि आहे। वञो न तव्हांखे अदा तव्हां पुछो पिया। सर मेरा ये कहने का मतलब है, मुझे आगे सवाल निकाल दीजिए कि क्या सिंध अभी मजीद किसी लॉकडाउन के उसको जारी रखने में मुतहमिल है या नहीं? देखें हालात इन जनरल सिंध नहीं कह सकते, जिन जिन इलाकों में है उस इलाकों को घेरना चाहिए। अगर फ़र्ज़ करें कि जामशोरो है तो जामशोरो को घेरना चाहिए, ऐसे नहीं है। हम इन नहीं कहते कि इसमें है तो पूरे सिंध को करो, ये नहीं। लेकिन जहाँ जहाँ पे है, जिस जिस इलाके में नवाबशाह में कहीं है तो नवाबशाह को घेरा करो। ये करके ऐसे ही दुनिया में ऐसे ही कंट्रोल किया गया है, ऐसे नहीं है, जनरल नहीं है। जनरल करके और फिर सब चीज़ों को छोड़ दें, ऐसे नहीं करें। आपको इलाके बाय इलाके आपको उसको चुनना पड़ेगा। कोरोना के बाबा जे हवाले सां दुनिया के अंदर ॿियनि मुल्कनि में कैदी आहिनि, उहे शराब करार आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। हिन मुल्क में
जेको त प्रोफेसर को भी तार करना या क्या ज़्यादा कुछ हुई इन हवाले से तव्हां गॾियल कॉम्पस में इजलास थियो इन हवाले से तव्हां छा मोकिलियो आहे? अञा असांजो को मौक़ुफ़ कोन्हे, पोइ ॾींदासीं। असांखे अचानक सुवाल कयो हुई, हाणे अञा ही जेको अॼु इजलास थियो आहे करोना जे मुतलिक़ जेको ख़ज़ानो ख़र्च कनि पिया, उन ख़ज़ाने जा सिंध जा माण्हू वारिस असांजो आहे, हा। लुटमार जेका कई आहे पीपुल्स पार्टी करोना जे नाले इमदाद जे नाले में, इलाज जे नाले में, ॿिन्ही में उन्हनि ते असां जो खे क्षेत्र कंदासीं, चेक बैलेंस जदोजहद कंदासीं। लेकिन अब क्या ना बदकिस्मती है कि पिछले साल गंदम खरीदी नहीं गई और ख़रीदी नहीं गई थी। इससे पिछले साल की जो गंदम थी उसको 3 वाल किया गया। इस साल फिर वही हो। हमने जो टेलीविज़न में देखा है कि 10 अरब की तकरीबन, तो यह बदकिस्मती है। इस वक्त भी सिंध में सबसे बम्पर क्रॉप हुआ है, लेकिन सिंध में सेंटरों में इन्होंने खरीदो फरोख्त नहीं की और आज़ाद व्यापारियों को छोड़ा कि वो आप ख़रीदो, वो अब ख़रीद के ले गए हैं। तो यकीनन नवंबर दिसंबर और जनवरी में क्राइसिस आएगा गंदम का, आप देखिएगा। और ये और कोई नहीं है, अपने हाथ का किया हुआ है, और कोई नहीं है कि भाई सिंध में। पंजाब वाले तो खुद सिंध से ले गए हैं, उनकी बारिश हुई तो नुकसान हुआ, वो तो सिंध से ले गए, लेकिन यहाँ पे गंदम है नहीं। सिंध में जेको आहे तो कोरोना वायरस में जेको भी जेको आहे तो गुरबत जा ये माण्हू मुतासिर थिया आहिनि, वधीक नुक़सान कीअं पीपल्स पार्टी ॾिनो या वफ़ाक़ तरफ़ां ॾिनो? छा सिंधी माण्हुनि खे जो आम किरदार वफ़ाक़ जो आम किरदार आहे या हिन में पीपल्स पार्टी जो सिंध हुकूमत? अदा ॿ आहिनि मसलो ॿिन्ही जो इमदाद जो। हिकिड़नि इमदाद चोरी कई, हिकिड़नि इमदाद ॾिनी। हाणे जेको जंहिंखे दुरुस्त सम्झो। 12,000 का 3 महीननि जे अंदरि तनाका थी आहे, जेको माण्हू मुतासिर थियो आहे, जेको माण्हू अदा 800 जे चंदे खां इहो चङो आहे। 800 रुपए जे चंदे खां 12,000 रुपए जो इमदाद चङी आहे। कोरोना वायरस जे हिनखे त 3 महीनो वरी ऐं उन 3 महीननि में तव्हांजे जो कांग्रेस पार्टी माण्हू सभु गॾु त हिकिड़ी में इलाही के मां पाण इन 3 महीननि मां कोई जाॻिया न त हाणे छा थींदो? पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़ जो टकराव बि आहे। छा वफ़ाक़ जे माना सिंध जे टकराव में छा ईअं असां नथा सोचूं त कुझु या कांग्रेस घुरियूं पिया सायूं ॾिसणु थींदियूं? हाणे 2-3 दफ़ा सुवाल गॾिजी वियो आहे, जेको 2-3 दोस्तनि खे उर्दू में बि कयूं, सिंधी में बि। त हिकु त कांग्रेस पार्टी जेको तव्हां चओ था, ॾिसो 3 महीननि खां पोइ कोन कांग्रेस पार्टियूं जाॻियूं। जेकॾहिं तव्हां अख़बार पढ़ंदव ॾिसंदव त कांग्रेस पार्टियूं पहिरें ॾींहं खां वठी पंहिंजो मौक़िफ़ ॾींदा पिया अचूं। असीं पॉइंट आउट कंदा पिया अचूं त कहिड़े ज़िले में हिननि कमु कोन कयो आहे, उहो बयानबाज़ी थी हले। ॿियो सुवाल जेको सवेर हो त हिन में ॿई हुकूमतूं मुलविस आहिनि। ॿिन्ही हुकूमतनि जेको कोरोना थियो आहे, सॼी दुनिया में जॾहिं ऐलान कयो डिसंबर में, सॼी दुनिया एयरपोर्ट्स बंदि करे छॾिया। तव्हांजी वफ़ाक़ी हुकूमत एयरपोर्ट ते स्क्रीनिंग स्टार्ट कोन कई। लख खां वधीक माण्हुनि जी मुल्क में दाख़िला थिया बिना स्क्रीनिंग जे। ताफ़तान मां जेके माण्हू हुननि शिफ्ट कया, उहे जंहिं तरीक़े सां करणु खपंदा हुआ, उहे हुननि कोन कया। माण्हुनि खे हिकिड़े हंधि हिननि सथे छॾियो आहे। हिकिड़ो हुननि जो फेल्यूअर। ॿियो हिननि जेको कयो आहे, असां सॼी दुनिया हिन कोरोना वबा खे मुंहुं पई ॾिए। तव्हांखे मुख़्तलिफ़ मुखालफ़तूं कंहिं बि ॿिए मुल्क में एतिरियूं नज़र न ईंदियूं जेतिरो हिते पाकिस्तान में हिननि ढोंग हिकिड़ो करे छॾियो आहे त 2 कलाक जी प्रेस कॉन्फ्रेंस हिकिड़ी कराची मां थींदी, वरी कलाक जी प्रेस कॉन्फ्रेंस तव्हां इस्लामाबाद मां ॿुधंदव। उनजो नतीजो छा थो थिए? अमली तौर ते को कमु कोन्हे। हिन महिल जेके हुकूमती अंग अखर आहिनि, जेके हुननि मुकमल कंट्रोल करे छॾिया आहिनि। कोरोना वबा जो सोर्स ऑफ इंफॉर्मेशन अमीन आयो साफ़ ई न आहिनि, ॿियो को इंडिपेंडेंट कोन्हे, हुकूमती आहे। उहा उन ख़बर मूजिबि 80% जेको हिननि जेकॾहिं लॉकडाउन सिंध में थियो आहे त 80% लोकल ट्रांसमिशन खे न थियणु खपे आहे। मतिलबु त लॉकडाउन जुज़वी थियो आहे, अमली तौर ते लॉकडाउन हिननि करायो कोन्हे। ऐं सिंध हुकूमत जो मर्कज़ सां भले हुननि जा तज़ाद कंफ्लिक्ट हूंदा, उहे जंहिं न उहे हाणोका छा उहे हलनि था पिया गुज़िरियल 60-70 सालनि खां। जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे, तॾहिं खां वठी सूबनि जो ऐं वफ़ाक़ जो तज़ाद हलंदो थो अचे, हुन में को शक कोन्हे। पर हिन महिल कंहिं ज़िले खे बंदि करण लाइ, कंहिं ज़िले में लॉकडाउन मुकमल करण लाइ को वफ़ाक़ी हुकूमत अची रोकियो आहे छा हिननि खे? दादूअ में लॉकडाउन कोन थो थिए, मेड़ में कोन थो थिए, या जामशोर या कोटली कंहिं पासे में नथो थिए, उते को वफ़ाक़ी नुमाइंदो अची उहो इंतज़ामिया खे मना थो करे हिते लॉकडाउन लागू न आहे करिणो छा? उहो त अमली कमु हिननि खे करिणो हो न। ॿियो तव्हां ॾिसो, शुरूआत में असां जेका ॻाल्हि था कयूं, जेका ज़िम्मेवारी जंहिंजी आहे, जेके ज़िम्मेवारी वफ़ाक़ी हुकूमतूं आहिनि, उन पूरियूं कोन कयूं आहिनि। ऐं हाणे जेका सूबाई हुकूमत सवाइ ख़ाली बयानबाज़ीअ जे अमली तौर ते नतीजो कोन ॾिनो आहे। ऐलान कयो वियो सिंध में सिर्फ़ु 4 अस्पतालुनि में टेस्टूं पिए थियूं, सभु कराची में हुयूं, हिकिड़ी गंबड़ जी हुई।
माना तव्हां सखर में टेस्ट था वठो उनजी रिपोर्ट निकिरंदी कराची मां 3 ॾींहंनि खां पोइ। इहे हिन जा जॾहिं त डॉक्टर ॿुधाइनि था जेके माहिर डॉक्टर त हर ज़िले अस्पताल में इहा सहूलियत ही फराहम करे सघनि था, मौजूद बि हुई जीअं पंजाब में हुननि को कयो आहे। त इहे मामला ऐं राशन जी जेका विरासत थी आहे न सॼी सिंध में ॾिसो हिन पहिरें दफ़े हुकूमती जेका धुरा हुआ थी चए त गैर सियासी आहे मामिलो, हिनखे सियासी न बणायो। तव्हां सभु शायदि हूंदो साफ़ी जिते विरासत थी आहे ठपा लॻा पिया आहिनि, कॉन्स्टिट्यूंसी जे उम्मीदवार जा ठपा लॻा पिया आहिनि, उनजो कॉन्स्टिट्यूंसी लिखियो पियो आहे, नालो लिखियो पियो आहे। सरकारी पैसे ते जेको विरासत थी आहे उन ते हिननि पंहिंजा नाला ऐं ठपा हणी चवनि था, दावा था कनि या असांजे तरफ़ां थी आहे। जॾहिं त तव्हां ॾिठो हूंदो सिंध में खरबे रुपयनि जो बिज़नेस कंदड़ जेके बि इदारा आहिनि, बहिरिया टाउन खां वठी DH खां वठी जेके बि कंहिं को पाई पैसो त कोन ख़र्चु कयो आहे सिंध में। ऐं सिंध जी जेका इक़्तिदारी सियासत कंदड़ धुरियुनि जिन मिलियंस रुपया 12 सालनि में गुज़िरियल में कमाया आहिनि, उतां त किथां ऐलान असां कोन ॿुधो आहे त को ज़रदारी साहब ऐलान कयो हुजे, को फरियाल टालपुर ऐलान कयो हुजे, या उन खां सवाइ उन्हनि जी धुर मां कंहिं ॿिए ऐलान कयो हुजे त को किरोड़ा त असीं था ॾियूं। हींअर बि घुर रुगो तव्हां खां असां गए। ॿी जगह सवाल अक्सर करे जो आप लोगों ने किया कि कौम पर देखिए हम हमारे पास जितने वसाइल हैं कॉमपर्स पार्टियों ने जो भी थे अपने वसाइल के हिसाब से हम काम कर रहे हैं, सिंध के मुख्तलिफ अजला में कर रहे हैं। आपको अगर हाँ ये बदकिस्मती है कि आपको हमारे मीडिया में तस्वीर हमारी शायद कम हो, लेकिन आप अगर सोशल मीडिया के हिसाब से देखेंगे तो आपको मिलेंगे ऐसे सब शवाहिद कि मुख्तलिफ सिंध के अजला में जितनी हमारी हैसियत है हम अपनी हैसियत से कहीं कहीं बढ़ के भी हम खिदमत कर रहे हैं, लोगों में राशन बांट रहे हैं। और काफ़ी सारे इलाके में मैं अगर आपको बताऊँ तो हमारी तरफ से कराची में या हैदराबाद में दूसरे अजला में दूसरी पार्टियों की तरफ से बहुत से अजला में हो रहा है। हाँ हम फोटो सेशन को शायद तरजीह नहीं देते, इस वजह से आप लोगों तक बात नहीं पहुँची। अच्छा सर, मेरा एक आखिरी सवाल था। सब सिंध में गंदम चोरी ये क्या घूम चुका है कि जो 4 अरब ये गंदम है, तो आप क्या समझते हैं कि किसके भंगले में, क्योंकि भंगले तो ज़्यादा है यहाँ पर, हमें पता नहीं है किसकी तरह, लेकिन हुकूमत और हुकूमत के कारण से इन्वॉल्व हैं। सिंध गवर्नमेंट सिंध हुकूमत इन्वॉल्व है, उसकी सिंध हुकूमत के वज़ीर हों, वज़ीर आला हों, जो भी हैं, लेकिन ज़िम्मेदार ज़रूर हैं। ये ऐसे चोरी नहीं हो सकती गंदम, ऐसे आप तो यहाँ से चोरी करके एक बोरी तो कर दिखाएं कोटरी से भाई। सिंध सरकार खे तालीमी माहिरनि ते का कमेटी तश्कील ॾियणु घुरिजे जेका किरोना बाद उन नुक़सान जे पूराए लाइ का तदारक करे सघे। गॾोगॾु इहा घुर कई वई त सिंध जे तालीमी इदारनि में किरोना जे आइसोलेशन सेंटर क़ाइमु न कया वञनि, सिंध जी सनअतनि मां बेरोज़गार कयल ऐं ख़ासि करे कराचीअ में मज़दूरी कंदड़ सिंधी पोरियतनि जी सहायता लाइ क़दम खयां वञनि। अनवर बुर्दी, वॉइस ऑफ सिंध TV न्यूज़, लंडन, जामशोरो।